सियाहत रोज़गार ऐं इक़्तिसादी तरक़ीअ लाइ मानसहरा खां कागान ऐं जिलास ताईं 172 किलोमीटर मोटरवे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मोटरवे मंसूबे बाबति वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान जी सदारत हेठि नेशनल हाईवे अथॉरिटी जो इजलास थियो। वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान मानसहरा खां कागान, नारान झील ऐं जिलास ताईं नई मोटरवे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मोटरवे सां मानसहरा खां कागान ऐं जिलास ताईं लॻभॻि 120 किलोमीटर फ़ासिलो घटिजी वेंदो। पहिरीं मरहले में मानसहरा खां कागान, नारान ऐं बाबूसर टॉप ताईं मोटरवे ठाहियो वेंदो। ॿिए मरहले में बाबूसर टॉप खां चिलास ताईं मोटरवे ठाहियो वेंदो। नओं मोटरवे मंसूबो ओलह चीन खे सिधो संओं कराची ऐं गवादड़ सां ॻंढींदो। नाज़रीन, सियाहत रोज़गार ऐं इक़्तिसादी तरक़ी लाइ मानसहरा खां कागान ऐं चिलास ताईं 172 किलोमीटर मोटरवे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मोटरवे मंसूबे बाबति वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान जी सदारत हेठि नेशनल हाईवे अथॉरिटी जो इजलास थियो। वफ़ाक़ी वज़ीर अलीम ख़ान मानसहरा खां कागान, नारान ऐं चिलास ताईं नए मोटरवे जी मंज़ूरी ॾिनी वई आहे। मोटरवे मानसहरा खां कागान ऐं जिलास ताईं लॻभॻि 120 किलोमीटर फ़ासिलो घटिजी वेंदो। पहिरीं मरहले में मानसहरा खां कागान, नारान ऐं बाबूसर टॉप ताईं मोटरवे ठाहियो वेंदो। ॿिए मरहले में बाबूसर टॉप खां चिलास ताईं मोटरवे ठाहियो वेंदो। नओं मोटरवे मंसूबो ओलह चीन खे सिधो संओं कराची ऐं गवादड़ सां ॻंढींदो।